बिन क़ौमी क्रिकेटर्स का मुबैना तौर 8,000 रुपया रिश्वत वठंदड़ सकरण थाने जा 4 अहलकार गिरफ्तार। SHO ऐं वॾो मुंशी मोतल केस दाख़िल। IG सिंध पारां नोटिस वठण बाद जमादार अलाह जमाली, गुलज़ार जमाली, अख्तर उनड़, ममता ज़रदारी खे गिरफ्तार कयो वियो। SHO मजीद आराई ऐं वॾो मुंशी मुजाहिद खोसो खे मुअतल कयो वियो। गिरफ्तार अहलकारनि रिश्वत वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। क्रिकेटर सुहेब मक़सूद ऐं आमिर यामीन सकरण वेझो पुलिस अहलकारनि पारां 8,000 रुपया रिश्वत वठण बाबति ट्वीट कयो हो। कार स्लो थी वही त असां हुनखे हथ ॾिनो, रोकियोसीं। उहा कार ते बीह शकी तौर ते उन वटि फैंसी प्लेट हुई, चेक कयोसीं उन मां जेको सो चवे पियो त मां जेको सो इहो आहियां हिते मुल्तान जो। असांखे न हुन क्रिकेट में लॻायो आहे न कुझु हुजे पियो, मां मुल्तान जो आहियां। असां जेको फैंसी प्लेट जो छो लॻायो तुंहिंजो ओरिजिनल नंबर पंहिंजा लॻा। पोइ जेको सो इहो वरी इशू ठही वियो आहे, जेको सो तव्हां असांखां रिश्वत वरिती, 8,000 रुपया वरिता। असां हुन खां हिकु रुपयो बि न वसूल कयो, न वरी हुन खां को रुपयो वरितो अथव। हाणे हुनजी मर्ज़ी आहे, करे सघे थो, ॻाल्हाए सघे थो, चई सघे थो।